प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सेनेट जी चूंडुनि बाबति हुकूमती फ़ैसिले त हिकु महीनो अॻु मुक़ररु वक़्त खां पहिरियां सेनेट जूं चूंडूं करायूं वेंदियूं। उनखे साम्हूं रखंदे अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजो बयानु जारी कयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त 10 फरवरी खां अॻु में सेनेट जूं चूंडियूं नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे बयान में चयो आहे त 11 मार्च ते सेनेट जा अधु मेंबर रिटायर्ड थी वेंदा। तंहिंखां पोइ ख़ाली पियल सीटुनि ते हिकु महीनो अॻु यानी 30 ॾींहं अॻु चूंडूं नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे बयान में इहो पिणु चयो आहे त गुज़िरियल 4 खां 5 सेनेट जूं चूंडूं मार्च जे पहिरें हफ़्ते में थियूं आहिनि। हिन भेरे बि मुनासिबु वक़्तु ॾिसी सेनेट जे चूंडुनि बाबति तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त हुकूमती धुर वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं वफ़ाक़ी हुकूमत इहो ऐलान करे चुका हुआ त असां इलेक्शन सेनेट जूं चूंडूं हिकु महीने अॻु कराईंदासीं ऐं अपोज़िशन जूं पार्टियूं ख़ासि करे PDM में शामिल सभिनी पार्टियुनि उनखे रद्द कयो ऐं चयो त इहे चूंडूं थींदियूं इहे इलीगल हूंदियूं ऐं कानून जे ख़िलाफ़ हूंदियूं। अॼु इलेक्शन कमीशन उन में पंहिंजो मौक़िफ़ जारी कयो आहे। इन ते ई मौक़िफ़ वठंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नून लीग जे MNA डॉक्टर निसार चीमा साहब, पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर शाज़िया सुमरो साहिबा, ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कंदो तहरीक इंसाफ जो MNA डॉक्टर रमेश वाकवाणी साहब। डॉक्टर निसार चीमा साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। कैसे देख रहे हैं इलेक्शन कमीशन का आज का मौक़िफ़, जिसमें उन्होंने कहा है कि 1 माह पहले इलेक्शन नहीं हो सकते? अच्छा, डॉक्टर शाज़िया साहिबा, अवां ॿुधायो त इहो कोई इलेक्शन कमीशन जो को फ़ैसिलो पंहिंजो बयानु जारी कयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त 10 फरवरी खां अॻु चूंडूं नथियूं थी सघनि, उनखे अवां ऐं पीपल्स पार्टी कीअं पई ॾिसे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी अदा। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, इन मां इहो साबित थियो त कोई इदारो आहे जेको पंहिंजे आइनी जेके हक़ आहिनि हुननि खे इस्तेमालु कंदे फ़ैसिलो करे सघे थो। न त तव्हां ॾिसो, हिन वक़्त ताईं जेको मीडिया सां थियो आहे कि मीडिया ते जेके पाबंदियूं लॻायूं वयूं आहिनि हिन हुकूमत जी तरफ़ खां, नाअहल हुकूमत जी तरफ़ खां, उन जे बावजूदि इलेक्शन कमीशन जो इहो फ़ैसिलो हिकु ईअं चइजे त सुठो फ़ैसिलो आहे। हिन खे वेलकम कयूं था त कोई इदारो पंहिंजी हैसियत खे बहाल कंदे फ़ैसिलो करे सघे थो। न त प्रेशर त हुकूमत हर कंहिंजे मथां विझे थी पई, पर इलेक्शन कमीशन इन प्रेशर में न ईंदे सही फ़ैसिलो कयो आहे, आइनी फ़ैसिलो कयो आहे। अच्छा, अवां इलेक्शन कमीशन जे इन फ़ैसिले सां मुतफ़िक़ आहियो? अवां सम्झो पिया त हीउ फ़ैसिलो मुनासिबु आहे? अच्छा, इहा साॻी इलेक्शन कमीशन जेके आइनी जेकॾहिं आइन में ॾिठो वञे त उहो ई फ़ैसिलो आहे जीअं आइन में लिखियल आहे त जेके इलेक्शन आहिनि सेनेट जूं उहे वक़्त ते ई थींदियूं, पर जेकॾहिं तव्हां चेंजिस करणु चाहियो था त उन में 2/3 मेजॉरिटी जी ज़रूरत आहे। पर जॾहिं उन जो टाइम फ्रेम रखियल आहे इलेक्शन जो, त मुंहिंजे ख़्याल में इहो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन जी तरफ़ खां ॾाढो सुठो फ़ैसिलो आहे ऐं हुननि हिम्मत कई आहे कि पंहिंजो फ़ैसिलो हुकूमत जे प्रेशर में न ईंदे पंहिंजो फ़ैसिलो ॾियनि। ठीक है डॉक्टर चीमा साहब, आप कैसे देख रहे हैं इस फैसले को, इलेक्शन कमीशन के इस बयान को कि 10 फरवरी से पहले इलेक्शंस नहीं हो सकती सेनेट की? देखिए, वो इलेक्शन कमीशन का ये इख्तियार था, इलेक्शन कमीशन का इख्तियार है। उन्होंने जो जिस राय का, इस फैसले का इजहार किया है, वो हमारे मौक़िफ़ की तायद होती है उससे। देखिए, इमरान खान साहब को तो ना अपने इख्तियारात का पता है, उससे अक्सर वो तजावुज़ करते हैं। कभी अंदाज़ा कर लें कि ये वाहिद वज़ीर आज़म है जो एलानिया ये कहते हैं कि जी किसी की प्रोडक्शन ऑर्डर इशू नहीं हो गया, हालांकि ये सारा सवाबदीदी इख्तियार जो है ये स्पीकर के पास होता है। Exactly. अब ये है कि उनको ये कोई एहसास नहीं होता कि मैं ये क्या कर रहा हूँ, ये आपके इख्तियार ही नहीं है, आपका कोई लेना देना नहीं है, ये स्पीकर का इख्तियार है। इसी तरह ये है कि सेनेट के इलेक्शन की तारीख का ऐलान करना इलेक्शन कमीशन का काम है जी, और ये वो कभी इलेक्शन कमीशन के इख्तियारात जो है संभाल लेते हैं, कभी स्पीकर के इख्तियारात संभाल लेते हैं। अगर उनको कोई गरज नहीं है तो सिर्फ ये है कि बतौर वजीर आजम पाकिस्तान के लिए, पाकिस्तान के अवाम के लिए कोई अपनी जिम्मेदारियां अदा करने के मामले में मुकम्मल तौर पर वो लाताल्लुक़ गाफिल है। जी, अच्छा डॉक्टर साहब, आप आज के इस बयान को तो खैर मकदम करते हैं, लेकिन हम देख रहे हैं कि तासुर ये बन रहा था कि PDM की मार्च होगी, या PDM उस वक्त जब ये सेनेट के इंतखाबात 1 महीना पहले होते हैं तो PDM मुल्क भर में तहरीक चलाएगी, और अगर सेनेट के इंतखाबात होते हैं तो वो ऐसे लग रहा था जैसे PDM की मूवमेंट को जो है वो रोकने की एक हुकूमत की चाल हो सकती थी। लेकिन हम देख रहे हैं कि आपकी और आप स्पेशली तौर पे PDM की जो क़यादत है, आप नहीं समझते कि उन्होंने अपने पत्ते बहुत जल्दी जो है वो ज़ाहिर कर दिए हैं कि हम इस्तीफ़ा भी देंगे, हम मार्च भी देंगे? इसी वजह से आपके जो इत्तेहादी हैं, जो छोटी जमातें हैं स्पेशली तौर पे, उनको आपने आजमाइश में डाल दिया।
नहीं, ऐसी बात नहीं है। हमारे ये सारे पत्ते जो हैं हमने कोई ऐसे शो नहीं कर दिए। देखिए बात ये है कि मसला पत्ते शो करने का नहीं है, मसला ये है कि इस जालिम हुकूमत को, इस नायल हुकूमत को जो अजाब की शक्ल में मुसल्लत कर दी गई है इस कौम पे, उससे निजात हासिल करना जो है वो जरूरी है। इस वक्त की अहम तरीन जरूरत जो है वो ये है कि सजाब से किस तरह निजात हासिल की जाए। लोग देखें, मैं जब भी अपने हल्के में जाता हूँ, अपने इलाके में जाता हूँ, डॉक्टर शाजिया भी मुझसे इत्तेफाक फरमाएंगी कि वो भी जब जाती हैं अपने हल्के में तो लोगों का एक ही सवाल होता है कि इस अजाब से कब निजात हासिल होगी, इमरान खान हुकूमत से कब निजात हासिल होगी, हम कब सुख का सांस लेंगे, हमें कब रिलीफ मिलेगा। देखिए इन्होंने वाकई अवाम का जीना मुश्किल कर दिया है। 2.5 साल में जो हालात हो गए हैं, हमारी मुल्क की तारीख में इस तरह के बदतरीन हालात कभी ना थे। आप देखें, महंगाई की हालत देखें, आप गैस बिजली पेट्रोल की कीमतें देखें, आप डॉलर कहां से कहां चला गया, आप आटे और चीनी की कीमतें देखें, बाकी अशाए खुर्दनोश की कीमतें देखें, आम आदमी की पहुंच से बाहर हो गई ये चीजें। ये कि लोगों के लिए मुश्किल हो गया कि अपना और अपने बच्चों का पेट वो किस तरह पालें। अच्छा। और इनको कोई एहसास ही नहीं है। 2.5 साल हो गए हैं, अवाम को क्या इन्होंने रिलीफ दी है। और दूसरी बात मैं आपको बताऊं, ये आप ध्यान में रखिएगा कि किसी भी लीडर के जो उसका जो खलूस है, उसकी सिंसेरिटी है, उसका इजहार होता है उसकी सिलेक्शन ऑफ टीम से। सिलेक्शन ऑफ टीम आपके सामने है। अब ये है कि जिस तरह के ये देखें, शेख रशीद से लेके फैसल वाबडा तक के ये सारी वज़रा जो हैं जिनसे इस तरह के लोगों से कबीना भरी हुई है, उसके बाद इस हुस्ने इंतखाब के बाद कौन हुस्ने ज़न रखेगा इस हुकूमत से। अच्छा। देखिए मैं आपको बताऊं कि वजारत दाखिला जो है, जिसका काम है मुल्क में अमन और अमान की सूरत हाल जो है उसको कायम रखना, बेहतर करना, उसकी हालत ये है कि मैं आपको बताऊं कि लाहौर में CCPO जो है, उनका नाम उमर शेख है, उसकी शोहरत के बारे में सबको पता है। पंजाब सबसे बड़े सूबे का जो IG है, इनाम गनी उसका नाम है, और उसकी शोहरत के बारे में देखे जो ह्यूमन स्मगलिंग में मुलव्वस रहा है, ठीक है, के खिलाफ केसेस रहे हैं। अब ये है कि वहां से लेके CCPO लाहौर, IG पंजाब और शेख रशीद साहब जो वजीर दाखिला है, इस तरह की टीम जो है, और बाकी वजारतों में भी यही सूरत हाल है। ठीक है, इस तरह के लोगों के साथ आप क्या तवक्को करेंगे? मुल्क में कौन सा इनकलाब आप लाएंगे, कौन सी तब्दीली लाएंगे? ठीक है। अच्छा डॉक्टर रमेश साहब, अवां ॿुधाए जो ताजो इलेक्शन कमीशन पंहिंजो बयान जारी कयो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त 1 महीनो अॻु यानी 10 फरवरी खां अॻु में चूंडूं जेके उहे नथियूं थी सघनि। अवां जी हुकूमत जी ख्वाहिश हुई, उनजो इहो फ़ैसिलो बि हुयो त चूंडूं जेके मुक़ररु वक़्त खां पहिरियों थी सघनि। हाणे किथे बीहंदो तव्हां? हाणे छा कहिड़ी स्ट्रेटजी हूंदी? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां असांजी स्टेटमेंट ॾिसो त 11 फरवरी डेट गवर्नमेंट जे तरफ़ां चई वई। अॻे नॉर्मली इहे 22 फरवरी ते शुरू थींदो हुयो, 20 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदी हुयो। हींअर इहा ॻाल्हि कई वई त 11 फरवरी ते बार इहा शइ क्लियर हुई त महीने जो प्रोसेस हूंदो आहे, महीने जे अंदरि इलेक्शन कमीशन जेका आहे सा सेनेट इलेक्शन कराए सघे थी, महीने खां अॻु में नथी कराए सघे। फरवरी में 11 तारीख़ जी डेट ॾिनी वई ऐं उहा ई इलेक्शन कमीशन चई। ऐं मुंहिंजे ख्याल में इन में ॿिए मौक़िफ़ जी ज़रूरत ई न आहे ऐं इन शइ ते को एतिराज़ न थियणु खपे। अॼु बिलावल साहब जो मां लाहौर में जेको प्रेस टॉक कई है, पर डॉक्टर साहब, अॼु जेको इलेक्शन कमीशन जो बयान जारी थियो आहे उन में त इहो तासुर ॾिनो पियो वञे त ॼण मार्च जे पहिरें हफ़्ते में कराइण वञे पिया। हुननि चयो आहे त गुज़िरियल 4 खां 5 इलेक्शन्स मार्च जे पहिरें हफ़्ते में थी वञनि ऐं हिन भेरे बि असां मुनासिब वक़्तु ॾिसी उन जी तारीख़ जो ऐलान कंदासीं। उन में 11 फरवरी जी त डेट नाहे। इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। मुशावरत या इलेक्शन जे टाइम जे हवाले सां ज़रूरु गवर्नमेंट जेका सिटिंग हूंदी आहे उन सां डिस्कस थींदो आहे त वाह हिन नमूने सां ही बॉडी ख़तम थी थिए, उन जो टोटल हेतिरनि ॾींहंनि जो प्रोसेस आहे, उन हवाले सां मुशावरत थी सघे थी। अॼु इलेक्शन कमीशन क्लियर चयो आहे त 10 फरवरी खां पोइ कहिड़े बि टाइम उहा इलेक्शन थी सघे थी। लास्ट जेके बि इलेक्शन 3-4 थियूं आहिनि उहे फरवरी जी एंड में शुरू थियूं आहिनि। ही जेकॾहिं अॻु में करणी आहे त उन जे लाइ को अॼु इन हवाले सां को बि अहिड़े क़िस्म जी इनकार जी ॻाल्हि न थी आहे। पर इहो एॾो इशू न आहे जहिड़े नमूने सां इन इशू खे खयो वियो ऐं जेके शयूं मुंहिंजे ख्याल में इन शइ जी ज़रूरत न हुई। सेनेट पंहिंजे टाइम ते थींदियूं, सेनेट जो टाइम जेको आहे बॉडी जो 50% जो उहो पंहिंजे टाइम ते ख़तमु थींदो। अॻु में जेकॾहिं इलेक्शन थियनि बि थियूं तॾहिं उहे पंहिंजे टाइम ते उहे पंहिंजो हलफ़ खणंदा। ऐं इवन बाय इलेक्शन जे बारे में अवां ॾिसो ताज हैदर साहब जो जेको बयानु आयो
उन खां पोइ इलेक्शन कमीशन बाय इलेक्शन जे हवाले सां बि नोटिस जारी कयो आहे, बिल्कुलु शेड्यूल पंहिंजो जारी करे छॾियो आहे। ठीकु, अॼु बिलावल साहब खां जॾहिं पुछियो वियो उन हवाले सां त हुन ॿुधायो त असां हमेशह हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन जे हिसाब सां असां जेके बि अमल आहिनि उन जो हिसो रहंदा आहियूं जी इन करे उन हिकिड़ो डिनाए न कयो त असां को उन में न वेंदासीं। त हिकु तरफ़ इन साॻे सिस्टम जो हिसो बणजनि था, ॿिए तरफ़ इन साॻे सिस्टम खे जेको आहे सो कंट्रोवर्शियल ठाहिनि था। मुंहिंजे ख्याल में डायरेक्शन हिकिड़ी हुअणु खपे, ॿिनि डायरेक्शन सां जेका आहे असां सिलसिलो न हली सघंदा। ठीक है। अच्छा डॉक्टर शाज़िया साहिबा, एक डॉक्टर रमेश वाकाणी साहब चए पियो त हिकु तरफ़ हिसो थियनि था पिया ऐं ॿिए तरफ़ कंट्रोवर्शियल जी कोशिशि कनि पिया। साॻी ॻाल्हि अॼु शाह महमूद कुरैशी बि पीपल्स पार्टी ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे बारे में चई आहे त अवां वाज़े त थियो त अवां PDM जो हिसो आहियो, PDM जो हिसो आहियो त पोइ अवां इस्तीफ़ा जी या त पासदारी कयो, जे न आहियो त पोइ अवां इनकार कयो। अवां वाज़े थियो, अवां हिन वक़्त ताईं वाज़े न आहियो। अगरि ॾिसो जेके बि ॻाल्हि आहिनि हो सभु क्लियर आहिनि ऐं उन में कोई कंफ्यूजन न आहे, कोई कंट्रोवर्शियल ॻाल्हि न आहे कई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ई ॻाल्हि कई आहे त इस्तीफ़ा असां वठी रहंदासीं। ऐं ॿियो जेको फ़ैसिलो आहे इलेक्शन जो या इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो थियो आहे उन हिसाब सां बि उन्हनि चयो त वाकई में जेको फ़ैसिलो कयो आहे उहो आइनी हिसाब सां बहितर आहे ऐं इन में कोई ॿी राय न आहे। जेको थींदो PDM जे प्लेटफॉर्म ताईं जेको फ़ैसिलो थींदो हुन ते ई फॉलो कयो वेंदो। पर उन्हनि चयो त PDM ते आयो त पोइ इस्तीफ़ा जी पासदारी कयो, पर हिन वक़्त ताईं जेके इस्तीफ़ा उन स्पीकर साहिब ॾे न आहिनि मोकिलियूं वयूं, उहे पाण वठनि था पिया ऐं उहे ईअं थो लॻे त ॼण इस्तीफ़ा न ॾियण जे मूड में आहिनि। शाह महमूद कुरैशी बयान मां इहो तासिर न न न न न न इहा ॻाल्हि ॾिसो न, इहा इन ॻाल्हि मां इहा ज़ाहिर थिए थो त कंफ्यूजन जेका आहे उहा गवर्नमेंट जी तरफ़ आहे। PDM जी या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेको बि फ़ैसिलो आहे उहो पंहिंजे हिकु मुशावरती जेको इजलास थींदो आहे या जेका बि स्टेयरिंग कमेटी जी मीटिंग थींदी आहे उन खां पोइ थींदो आहे। त जीअं उन जी मीटिंग थींदी उन खां पोइ उहो फ़ैसिलो ज़ाहिर कयो वेंदो त हुकूमत खे कहिड़ी ॻाल्हि जी जल्दी आहे। हो त पंहिंजो जेको कमु आहे उहो त पहिरियों करे ॾिसनि न। ॾिसो हिन वक़्तु ज़रूरत आहे अवाम खे रिलीफ ॾियण जी। हुननि जा वज़ीर जिन्हनि खे हुननि जी आहे, जीअं शाह महमूद कुरैशी साहब खे फॉरेन मिनिस्टर आहिनि त उन्हनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त फॉरेन पॉलिसी छा आहे। असां पाकिस्तान हिन वक़्तु आइसोलेट छो थी वियो आहे। पाकिस्तान जा जेके मुस्लिम ममालिक या ॿिया ममालिक जेके असांजा दोस्त हुया उहे हिन वक़्तु पाकिस्तान खे छॾे छो वेठा आहिनि। तव्हां केतिरी हद ताईं पंहिंजी लॉबिंग कई आहे इंटरनेशनल लेवल ते, तव्हां कहिड़ी जाइ ते बीठा आहियो। तव्हांजे साम्हूं कश्मीर जो मसइलो आहे, तव्हांजे साम्हूं बॉर्डर ते सिक्योरिटी जो मसइलो आहे, तव्हांजे साम्हूं मईशत जो मसइलो आहे, तव्हांजे साम्हूं कोरोना जो मसइलो आहे। उन ते ॻाल्हाइण जे लाइ हिननि जा वज़ीरनि वटि टाइम कोन्हे। पर जेकॾहिं PDM ते ॻाल्हाइणो आहे त उन जे लाइ हिननि वटि 4-4 कलाकनि जी प्रेस कॉन्फ्रेंस करण जो टाइम आहे। जेकॾहिं PDM ते या पाकिस्तान पीपल्स पार्टी या PDM जी जेके बि पार्टीज़ आहिनि उन्हनि जे मथां कोई बि अफ़वाह उॾारणी आहे त उन जे लाइ हिननि वटि टाइम आहे। पर अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ कोई बि ॻाल्हि करण जी हिननि वटि टाइम न आहे। इवन के वज़ीर आज़म साहब जेको इंटरव्यू ॾिनो उन में इहो उन चयो त जेकॾहिं अवाम ख़ुदकुशी करे थी त इन खां अलावा ॿियो कोई हल ई कोन्हे। यानी तव्हांखे हिकु आम माण्हू जी ख़ुदकुशी सां तव्हांखे कोई मसइलो ई कोन्हे, तव्हांखे कोई फ़र्क़ु ई नथो पए। इहो आहे असांजे प्राइम मिनिस्टर जो बयानु। त इन हिसाब सां तव्हां ॾिसो त प्राइम मिनिस्टर अवाम जे लाइ केतिरो अहसासु रखे थो। हुननि जे लाइ PDM ज़रूरी आहे, PDM जो फ़ैसिलो ज़रूरी आहे, PDM जा इस्तीफ़ा ज़रूरी आहिनि। पर अवाम जी मुश्किलातूं हिन वक़्तु ॾिसो तव्हां वटि दवाउनि जी क़ीमतूं आसमान ते पहुची चुकियूं आहिनि, पेट्रोल जो बहरान क़ीमतूं वधी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा गैस जो बहरान जेको हाणे शुरू थियो आहे उन ते तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे, न कि PDM जे फ़ैसिलनि जो इंतज़ारु करणो आहे। जेके फ़ैसिला थियणा आहिनि उहे आइनी हिसाब सां या जमहूरियत के साम्हूं रखंदे उहे थींदा। तव्हां पहिरियों अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो त कयो। ठीक है। अच्छा डॉक्टर निसार चीमा साहब, 2.5 साल तक आप और दीगर जमातें स्पेशली तौर पर नून लीग ये कहती रही है कि ये हुकूमत इलीगल है क्योंकि ये धांधली ज़्यादा है, धांधली के सबब आई है। अब आप जो है वो हुकूमत की कारकर्दगी पे आ गए हैं, तो अब क्या समझा जाए? आप हुकूमत के लिए इसलिए मुखालिफत कर रहे हैं, आपको वज़ीर आज़म साहब का इसलिए इस्तीफ़ा चाहिए क्योंकि ये धांधली के ज़रिए आए हैं, या आप क्योंकि वे डिलीवर नहीं कर पा रहे इसलिए आप इस्तीफ़ा मांग? देखिए, पहली बात ये है कि ज़रा डॉक्टर सोबिया को हमारा पैगाम पहुँचा दें कि हमें ज़रा सिंधी सिखाएं और ये बहुत ज़रूरी है। और दूसरी बात जो है वो ये है
कि ताकि हम भी सिंधी में अपनी बात कर सकें। लेकिन दूसरी बात जो है वो ये है कि जो आपने कहा कि किस वजह से हम इनको फारिग करना चाहते हैं, हम शुरू में इसके बावजूद कि हम जानते थे कि ये खुद आए नहीं लाए गए हैं, बार बार हम ये कहते रहे हैं, ये मुसल्लत किए गए हैं और ये अवाम के हकीकी नुमाइंदे नहीं हैं, अवाम से वोट लेके नहीं आए, बल्कि ये कि किसी और की तरफ से वो जो है इनको मुसल्लत किया गया है। लेकिन इसके बावजूद हम इनको वक्त देना चाहते थे, इनको मियाद इनकी पूरी होने के लिए हम तैयार थे कि इनको मौका दिया जाए कि अपनी मियाद पूरी करें, ताकि जो जमहूरी इदारे हैं, जमहूरी रवायात हैं, वो मुस्तहकम हों। लेकिन इन्होंने 2.5 साल में जो जुल्म किया है अवाम के साथ, अवाम का जीना मुश्किल कर दिया है। अवाम देखें ये है कि आप किसी से राह चलते आदमी से पूछें, 10 में से 9 अफराद कहेंगे कि ये अजाब है और इससे जितनी जल्दी छुटकारा हासिल हो जाए उतनी बेहतर है। जब ये हालत हो गई है, इन्होंने ना सिर्फ ये कि डिलीवर नहीं किया बल्कि अवाम का जीना मुश्किल कर दिया है। अब ये है कि देखिए अवाम की चीखें इन्होंने निकलवा दी हैं, अवाम का अब सब्र का पैमाना लबरेज हो चुका है। यही वजह है कि अब अवाम, पूरी कौम इनको मजीद मोहलत देने के लिए तैयार नहीं है। ये वजह है जिसकी वजह से हम इस नतीजे पे पहुंचे हैं कि सजा से जितनी जल्दी छुटकारा मुमकिन हो उतनी बेहतर है। जी चीमा साहब, बहुत सी कंफ्यूजन है, इवन पीडीएम के नैरेटिव में बहुत सी कंफ्यूजन है, आपकी बातों में मुझे खुद बहुत कंफ्यूजन लग रही है। आप क्या सिर्फ वजीर आजम के खिलाफ हैं कि सिर्फ वजीर आजम जाए और बाकी मामला सेट हो जाएंगे, या पूरी हुकूमत, आपकी जो पीटीआई की हुकूमत है, उस तमाम तर हुकूमत को आप घर भेजना चाहते हैं? नहीं, ये देखें, ये हुकूमत जो है जिसके कैप्टन जो है इमरान खान साहब हैं, देखें मैं आपको बताऊं कि हमारे एक गांव का चंद दिन पहले मैं अपने गांव में था, तो गांव का एक अनपढ़ आदमी मस्जिद के बाहर जब लोग नमाज पढ़ के निकले तो उसने कहा कि देखें बात ये है कि मैं एक अनपढ़ आदमी हूँ, जब मुझे पता है कि ये जो है गेंद बल्ला चलाना और चीज है, मुल्क चलाना बिल्कुल मुख्तलिफ चीज है। जब मेरे जैसा अनपढ़ आदमी जो है उसको ये मोटी सी बात समझ में आती है, तो इसको लाने वाले जो है उनकी समझ में ये बात नहीं आती। ये कॉमन सेंस की बात है। ये देखें, ये जो है क्रिकेट खेलना, ये है कि गेंद बल्ला चलाना और चीज है, वाकई हुकूमत करना, मुल्क चलाना बिल्कुल डिफरेंट चीज है। इनकी ना ट्रेनिंग है, ना ये कि इनके पास ना कोई पॉलिसी है, ना प्लानिंग है, ना विजन है। चीमा साहब, फिर भी सवाल वहीं पर है कि क्या सिर्फ इमरान खान के जाने से ये तमाम तर मामला सेट हो जाएंगे? ये इमरान खान जो है, इमरान खान की क़यादत में ये जो हुकूमत मुसल्लत की गई है, सारी हुकूमत को रुखसत होना पड़ेगा ताकि अवाम के हकीकी नुमाइंदे जो हैं वो आकर मुल्क की बागडोर संभालें। कैसे तरीकेकार क्या होगा उसको, कैसे आप रुखसत करेंगे इमरान खान? तरीकेकार जो है, तरीकेकार देखिए, गुजारिश ये है कि हम ये ज़हन में रखिए कि हमने वो हरबे, वो जो तरीके इस्तेमाल नहीं करने जो इमरान खान साहब ने 126 दिन के धरने के दौरान किए थे। हमने ना गैस और बिजली के बिल जलाने हैं, ना हमने कानून को हाथ में लेना है, ना लोगों को लाकानूनियत के दर्स देने हैं, ना हमने सिविल नाफरमानी की कॉल देनी है, ना हमने लोगों से कहना है कि आप हुंडी के जरिए पैसे भेजें, बैरून मुल्क रहने वाले पाकिस्तानी बैंकों के लिए पैसे ना भेजें, हुंडी के जरिए भेजें। तो फिर चीमा साहब आपको किसकी मदद का इंतजार रहेगा? हमने करने हैं। चीमा साहब, फिर किसकी मदद के जरिए आप ये वजीर आजम को जो है वो घर भेज देंगे? अवाम की मदद के साथ, कौम की मदद के साथ। अच्छा ठीक है, अब देखते हैं कि अवाम आपको किस हद तक मदद कर सकती है। डॉक्टर रमेश वाकवाणी साहब, ये तो लगे त ॼण हुकूमत वर्सेस पीडीएम आहे, हुकूमत जो सॼो ज़ोर जेको आहे उहो पीडीएम जी क़यादत, पीडीएम जे फ़ैसिलनि खे मद्देनज़र रखंदे आहे। इन तमाम तर वहां में अवाम किथे आहे, उहा हुकूमती पॉलिसीज़ में ज़ाहिर न पई थिए। डॉक्टर रमेश वाकवाणी साहब सां असांजी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। जीअं असांजो राब्तो उन सां ॿीहर बहाल थींदो त असां उन खां ज़रूरु पुछंदासीं त उन्हनि जी कारकर्दगी किथे आहे। पीडीएम ऐं हुकूमत जी जंग जे दौरान उन जी जेका साम्हूं मुखालफ़त जे विच में अवाम जे लाइ हिकु हुकूमत खे फ़ैसिला करणा उहे नज़र न पिया अचनि। डॉक्टर शादिर साहब, अवां खां इहो सवाल हूंदो त जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो आहे त असां सोचे सम्झे पोइ ऐलान कंदासीं लॉन्ग मार्च जो। हिकु तरफ़ त इहो आहे त इहा हाणे जॾहिं तारीख़ जो ऐलान थी वियो आहे त तव्हां लॉन्ग मार्च कंदव, तव्हां जनवरी खां पोइ ऐलान कंदव, ऐं हाणे तव्हांखे इहो सोचणु, इहो तव्हां छा था ज़ाहिर कयो त मतिलबु हाणे तव्हां सभु त मामला सोचींदो, पोइ त उहो ई मूं डॉक्टर चीमा साहब खां सवाल कयो त तव्हांजा जेके फ़ैसिला आहिनि उहे ख़ुदि तव्हां लाइ ऐं जेके नंढियूं पार्टियूं आहिनि उन्हनि लाइ हाणे आज़माइश साबित थियूं थियनि।
न त हाणे तव्हां पाण ई कारकर्दगी जी ॻाल्हि कई त हिन हुकूमत जी कारकर्दगी तव्हां पाण ॾिसो त ग्राउंड ते तव्हांखे हिन हुकूमत जी कोई हिकिड़ी कारकर्दगी नज़र ईंदी हुजे, चाहे नेशनल लेवल ते पाकिस्तान में ॾिसो या इंटरनेशनल लेवल ते तव्हांखे हिननि जी कोई कारकर्दगी नज़र न ईंदी। हा, जॾहिं हिननि जा वज़ीर ऐं एडवाइज़र जेके आहिनि उहे प्रेस कॉन्फ्रेंस करे ज़रूरु तव्हांखे पंहिंजी कारकर्दगी ॿुधाईंदा। परफॉर्मेंस हिननि जे वज़ीरनि ऐं मुशीरनि जी फाइलुनि में ज़रूरु हूंदी, पर ग्राउंड ते अवाम खे कोई रिलीफ न मिलियो आहे। अवां जे फैसलनि में के कंफ्यूजन है अॻिते जे फैसले जे लाइ त उन में इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो त हिन वक़्तु 27 दिसंबर ते मोहतरमा जी बरसी ते PDM जी क़यादत उते अचे थी पई ऐं उन खां अलावा तव्हां हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब इहो चयो हो त जॾहिं CEC जी मीटिंग थींदी हुन में जेके फ़ैसिला थींदा ऐं उन खां पोइ PDM जेका मुशावरती मीटिंग थींदी हुन में जेके फ़ैसिला थींदा उहे असां अवाम जे साम्हूं रखंदासीं। इन विच में असां अवाम सां कॉन्टेक्ट में रहंदासीं, अवाम सां राब्ता मुहिम हलंदी रहंदी, अवाम खे असां जोश में रखंदासीं, उन्हनि जी जेके बि तकलीफ़ूं आहिनि हल करण जी कोशिशि कंदासीं। उनके मसला आहिनि जीअं त सभिनीनि खे ख़बर आहे त अवाम जी आवाज़ थी PDM ॿाहिरि निकिती आहे, अवाम जा मसला हल करण जे लाइ PDM ॿाहिरि निकिती आहे। त इन में PDM जा पंहिंजो कोई पर्सनल इंट्रस्ट आहे। जेकॾहिं असां जो पहिरियों ई जेको आहे पॉइंट एजेंडा इहो आहे त इहा हुकूमत नाअहल सिलेक्टेड हुकूमत हली वञे ऐं अवाम खे रिलीफ मिले, इन खां अलावा ॿियो कोई एजेंडा न आहे। वॾी 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 महिरबानी डॉक्टर शाज़िया सुमरो साहिबा, डॉक्टर निसार चीमा साहब, डॉक्टर रमेश वाकवाणी साहब, मां टिन्हनि पंज पार्टियुनि जो मौक़िफ़ ॾिनो आहे इलेक्शन कमीशन जे बयान ते। नाज़रीन हिते वठो था नंढी साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार सर्द मौसम ईंदे ई जीअं मौसम पंहिंजी पासो पलटियो आहे ऐं सॼे मुल्क में सियारे जी मौसम वधी आहे, सीउ वधियो आहे त मुल्क जे अंदरि गैस जो बहरान पिणु शिदत अख़्तियार करे वियो आहे। सिंध जेको 70% गैस जी पैदावार ठाहे करे थो पियो, उन में 70% पैदावार में हिसो ॾिए थो पियो, उन में हाणे होटलुनि ऐं फैक्ट्रियुनि में त गैस नथी मिले, पर हिन खां वधीक बि घर जा चुल्हा हलाइण ते बि गैस मैसर न आहे। ईअं छो पियो थिए जो 70% गैस पैदा कंदड़ सूबो हाणे उहो पंहिंजी ज़रूरत जेतिरी बि गैस उनखे मैसर न आहे। प्रोग्राम जिन सेगमेंट में इन ते ॻाल्हाईंदासीं, हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे सिंध जो सूबाई वज़ीर जनाब इम्तियाज़ शेख साहब। शेख साहब अस्सलाम वालेकुम। ऐं शेख साहब सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त सिंध जी ज़रूरत केतिरी आहे ऐं हीअ को बहरान आहे उहो केतिरो आहे? जी इहा बहरान त हिकु हथरादो आहे ऐं पंहिंजी हुकूमत मरकज़ी हुकूमत जी नाअहली जी वजह सां ही गैस पूरी नथा करे सघनि, न आरएलएन जी घुराए सघनि था, न वधीक का हुन में अहिड़ी का पॉलिसी ठाहे सघनि था त जीअं गैस सूबनि खे मतिलबु मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मिली सघे। ऐं सिंध जो त इहो मुतानो हमेशह रहियो आहे त सिंध खे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। ऐं सिंध जी गैस आहे ऐं आर्टिकल 158 जे तहत आइन जे त पहिरियों हक़ु उन सूबे जो आहे जिसमें उहो गैस निकिरे थी। ऐं सिंध में गैस जेका तक़रीबन 2500 जेके लॻभॻि MMCFD जे लॻभॻि गैस निकिरे थी ऐं सिंध खे मिलनि था 900 खां 1000 MMCFD। ज़रूरत असांजी 1500 या 1600 MMCFD ते असांजी ज़रूरत हिन वक़्तु पीक आवर्स में ज़रूरत पए थी असांखे। त हाणे असांजी गैस असांजी रिक्वायरमेंट पूरी करण खां पोइ बि बचे थी पई। चऊं था उहा बचे थी गैस जेका उहा भली पाकिस्तान में जिथे बि ॾियो, हाणे इहो कहिड़ो मतिलबु हिसाब आहे जो तव्हां हिते गैस निकिरे हितां जे माण्हुनि जी गैस तव्हां पाण मुरादो बिना पुछे ॿियनि शहरनि खे ॿियनि सूबनि खे मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ खे तव्हां ॾियो ऐं पोइ वरी तव्हां चओ त तव्हां महांगी आरएलएन जी ख़रीद कयो। त हाणे इहो त वॾी हिकिड़ी ज़्यादती ॻाल्हि आहे ऐं असां हर फोरम ते हिन मसइले खे खयों आहे। वज़ीर आला सिंध इमरान अली शाह साहब इनखे CCI में बि खयों ऐं प्राइम मिनिस्टर जे आगो बि रखियो, पर हिन वक़्तु मरकज़ी हुकूमत इमरान ख़ान जी हुकूमत जेका आहे उहो आइन ते अमल करण में तयारु न आहे। अच्छा, पर वफ़ाक़ी हुकूमत जो त मौक़िफ़ बिल्कुलु हुनजे बरक्स आहे। को अव्हां मौक़िफ़ पिया ॾियो त असांजी ज़रूरत बि पूरी, असांजी ज़रूरत खां वधीक गैस आहे, पर असां ॾिसूं था पिया त असांजे घरनि में बि गैस जेका आहे उहा हाणे मैसर न आहे। वफ़ाक़ी हुकूमत चए थी न तमामु तर सूरत हाल जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे, छाकाणि त सिंध हुकूमत लाइनूं नथी विछाए, सिंध हुकूमत जेके ॿियो इंफ्रास्ट्रक्चर जो कमु आहे उहो पूरो नथी करे, इन करे बि इहे मामलात ख़राबु थींदा। लाइनूं विछाइण सिंध हुकूमत जो कमु न आहे। हीअ जेको सुई सदरनि या सुई दादरनि गैस जे कंपनियूं आहिनि इहे मरकज़ी हुकूमत जूं आहिनि। इवन असांजे इन्हनि जे बोर्ड ते बि असांजा माण्हू न आहिनि। असां बार बार इहो चयो आहे त
सिंध खे नुमाइंदगी ॾियो ओगरा में पंहिंजो सुई सदन में मतिलबु ॿिया जेके इदारा आहिनि मर्कज़ जा NTDC आहे उन में बिजली ऐं गैस जे मामलनि में ताकी असांजो माण्हू उते वेहे सिंध हुकूमत जो ऐं उते अगरि का कमी पेशी थिए थी त उहा असां उनखे निशानदेही करे सघूं। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त एतिरी हठधर्मी आहे, एतिरी सिंध जी मुखालफ़त आहे उन वक़्तु मर्कज़ी हुकूमत वटि जो उहे माना हिकिड़ी शइ बि असांजी पूरी करण लाइ तयारु न आहिनि। ऐं हिकिड़ो नेपरा में हिकिड़ो मेंबर आहे जेको सिंध हुकूमत मोकिलींदी आहे, जेको बिजली जो रेगुलेटर आहे, बिजली खे कंट्रोल कंदो आहे, उन में बि हुनखे ख़तमु करण लाइ सेनेट में हुननि करारदाद पास करे उहा हुननि मोकिले ॾिनी आहे। त मतिलबु इनो ज़ाहिर आहे त हुनजी नियत इहा ई आहे त सिंध जे माण्हुनि खे सबक़ु सेखारिजे, छो जो सिंध जे माण्हुनि हुननि खे रिजेक्ट करे छॾियो, उन्हनि खे वोट कोन ॾिनऊं, हुकूमत में न थी सघिया हिते। हाणे उहा सज़ा सिंध जे माण्हुनि खे ॾियनि पिया ऐं कंहिं महिल ऐं वरी नज़र हुनजी सिंध जे वसाइल ते आहे, कंहिं महिल ॿेटनि जी ज़मीन खणण जे चकर में आहिनि, कॾहिं रेलवे जी ज़मीन खणण जे चकर में आहिनि, कॾहिं स्टील मिल जी ज़मीन ते नज़र आहे। गैस त असांखे कोन था ॾियनि जेका असांजी निकिरे थी, बिजली में बि 18-20 कलाक जी लोड शेडिंग आहे, NSC अवार्ड जो हिसो असांखे नथो मिले। हाणे हीअ ज़्यादती जी इंतिहा पे थींदी वञे ऐं असां मतिलबु बार बार हुनखे चई चुका आहियूं ऐं दिल्ली जे मुजाहिदनि ते असां सां राब्ते में आहियूं। अॼु त मां MD सुई सदरन गैस सां ॻाल्हायो राजपूत साहिब सां, उन मतिलबु हाणे उन्हनि जो अहिड़ो जवाबु हुयो जो चवनि पिया त असांजी गैस त पूरी आहे। मां चयुमि पूरे सूबे में जेका आहे गैस जो प्रेशर घटि आहे, शिकारपुर हुजे, लाड़काणो हुजे, मीरपुर ख़ास हुजे, हैदराबाद हुजे, जिथे किथे गैस जी शिकायत आहे ऐं तव्हां चओ था त असांजी बिल्कुलु ठीकु आहे। त इहा जेके आहिनि ग़लति बयानी वारो जेको सिलसिलो हिननि जी हुकूमत जे वज़ीरनि बि शुरू कयो आहे ऐं तव्हां ॾिसो त केतिरी मिसमैनेजमेंट आहे ऑयल जी इम्पोर्ट ते ऐं RLN जी इम्पोर्ट ते। माना ज़रूरत जे मुताबिक़ ऑर्डर बि प्लेस न करे सघिया आहिनि, इन खां वधीक नाअहली बि कहिड़ी थी सघे थी। शेख साहब इहो ॿुधाइजो त हीअ को हिन साल जेको बहरान पैदा थियो आहे, कोई गुज़िरियल हिकिड़े महीने खां असांखे नज़र पियो अचे, हिन में सभ खां वधीक कहिड़ो सेक्टर मुतासिर आहे? हुन में हे CNG सेक्टर हुजे, कैप्टिव पावर प्लांट्स हुजनि, इंडस्ट्री जेके आहिनि जेके उन्हनि खे बि वॾा हिननि पंहिंजो कर्टेल कई आहे ऐं प्लस घरेलू सार्फिन जी जेका आहे बिजली उहा गैस उहा बि हे मतिलबु स्लो डाउन करे था छॾनि पिया या हुनजो प्रेशर घटि था करे छॾनि, या त अचे ई कोन थी, सुबुह ते सॼी राति जो 12-1 बजे खां बंदि थिए थी, सुबुह जो 5-6 बजे खोलनि था पिया। मतिलबु अगरि चोरी बि आहे त तव्हां पाण चवनि त लाइन लॉसिस आहिनि, लाइन लॉसिस आहिनि उहो बि तव्हांखे ठीकु करिणो आहे, तव्हां कयो ठीकु, तव्हां उहो बि नथा करे सघो ऐं मिली भगत सां हे मतिलबु हुनमें चोर बाज़ारी बि थिए पई, गैस जी चोरी बि थिए पई ऐं नाअहली बि आहे जेको असर फ़हिरिस्त आहे ऐं जेके माण्हू पंहिंजा ऑर्डर पूरा न करे सघनि, जंहिंखे रिक्वायरमेंट जी ख़बर हुजे उहा पूरा न करे सघनि, त उन्हनि में कहिड़ी उमेद रखी सघूं था। ऐं जिथे किथे बहरान आहे, मुआशी बहरान त हुयो हो, हीअ एनर्जी जो बहरान बि जेको आहे मुल्क में ॾींहों ॾींहुं ऐं थधि वारे ज़माने में त ख़ासि तौर ते हीअ जेको आहे नाक़ाबिले बर्दाश्त आहे। पर हिन वक़्तु अच्छा शेख साहब मुख़्तसरन इहो ॿुधाइजो त वफ़ाक़ी हुकूमत अवां इहो पिया चओ त वफ़ाक़ी हुकूमत इहो सभु कुझु बहरान इन करे पैदा पई करे जो उनखे जेको महांगी गैस आहे LPG उहा चए पई त सिंध जा माण्हू उहा ख़रीद कनि। बिल्कुलु उहे चवनि था त इहा LNG जेका आहे इहा तव्हां वठो, RLNG तव्हां वठो। असां चऊं बाबा असां छो वठूं, असांजो जेको पंहिंजो गैस आहे असांखे पहिरियों पंहिंजो ॾियो, आईन में लिखियलु आहे ऐं इहो 18 तरमीम तव्हांखे नथी वणे, पर इहो 18 तरमीम खां जेको अॻु में ओरिजिनल आईन 73 जो उन में इहा शिक आहे 158 जंहिंमें जंहिं सूबे मां गैस निकिरे थी उन सूबे जो पहिरियों हक़ आहे, उहो चवनि था आईन चए थो पियो, पर यकीन रखो न आईन ते मतिलबु हुआ न ई वरी पुछा बि कई थी वञे पई, तक़रीबन को 300 या 400 MMCFD गैस ईअं ई पंहिंजे मुंहं सां सुई नौदरनि खे ॾेई छॾी अथऊं जंहिंजी का ख़बर कान्हे का। 560 MMCFD जेका आहे फर्टिलाइज़र्स खे ॾियनि था ऐं पंहिंजो कैप्टिव प्लांट्स खे ॾियनि था, और तव्हां ॾियो त घटि में घटि सिंध हुकूमत खे त तव्हां एतमाद में वठो, पर काई बि शइ नथी थिए जंहिंमें को इहो चऊं त असां हाणे त मतिलबु वरी थर जे कोयले ते बि हुनजी नज़र पइजी वई आहे, हाणे उते बि फ़ैसिला उते था थियनि पिया। अॼु मां ख़त लिखियो आहे हिकिड़ो चेयरमैन CPEC अथॉरिटी खे, उन्हनि में चयो तव्हां सिंध खे बाईपास था करे उते फ़ैसिला कयो, त पर उहो मतिलबु हुन सां मां पाण फ़ोन ते बि ॻाल्हायो आहे ऐं हुननि सां मां ख़त बि लिखियो थी मांसि, बाबा हीअ ज़्यादती न थिए, सिंध जो कोयले जो मालिक सिंध जे थर जे सिंध जो अवाम आहे, सिंध जी हुकूमत आहे, तव्हां उन्हनि खे बाईपास करे तव्हां इहे पंहिंजा नवां प्रोजेक्ट खणी मथां वड़ींदव त असां हुनखे क़बूल न कंदासीं। पर तव्हां ॾिसो आइलैंड वारे में ॿेटनि में छा थो थिए पियो, इलीगल हिकिड़ी ठाही अथऊं अथॉरिटी जेका जंहिंजो कानून बि पास थियल न आहे, जेको जनवरी में हुनजो ऑर्डिनेंस लैप्स थी वेंदो, पोइ छा
ठीक है, बड़ी मेहरबानी शेख साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, नवां सिंध जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख साहब जो मूंखे ॿुधो, उन्हनि चवणु आहे त सिंध खे हिकु ज़रूरत आहे गैस जी। सिंध उहा पैदावार पे करे, न सिर्फ़ु उहा पैदावार पे करे बल्कि उनखां वधीक पैदावार पे करे, उनजे बावजूद बि सिंध में गैस जी लोड शेडिंग आहे। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत जो इहो मौक़िफ़ आहे त बक़ौल इम्तियाज़ शेख साहब जे, त वफ़ाक़ी हुकूमत फ़क़ति ऐं फ़क़ति ही गैस जो बहरान इन करे पैदा कयो आहे त सिंध ज़रूरतनि खां वधीक गैस पैदा करण जे बावजूद जेका महांगी LNG आहे उहा ख़रीद थियण ते मजबूर थिए। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।